अॼु पंहिंजो सिंधी दाल पकवान दिवस आहे ऐं हिन उपलक्ष्य में अॼु सिंधी नवयुवक मंडल जेको मथुरा जो आहे उन्हनि जे द्वारा हिकु आयोजन कयो वियो आहे ऐं जंहिंमें असांजा सिंधी पंचायत जेका आहे मथुरा जी उन्हनि जा वरिष्ठ पदाधिकारी भी मौजूद आहिनि ऐं जेका पंहिंजा नवयुवक मंडल जा ॿिया साथी आहिनि उहे भी मौजूद आहिनि त हीउ दाल पकवान दिवस आहे। सभिनि जे घर में अहिड़ो ई आयोजन थींदो रहे ऐं पंहिंजी सिंधी जेका व्यंजन आहिनि पंहिंजा सिंधी जेका खाधा आहिनि उहे सभु घर में निरंतर ठहींदा रहनि छोकी खाधो ऐं सुहिणी ॿोली सिंधी ॻाल्हाइणो आहे सिंधी ॿुधणो आहे ऐं सिंधी पढ़णो आहे। त असांजे विच में आहिनि उत्तर प्रदेश लाड़ी लवाणा सिंधी पंचायत जा प्रदेश महासचिव श्री रामचंद खत्री जी अॼु जे कार्यक्रम जे बारे में ॿुधाइनि पिया। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु दाल पकवान सिंधियुनि जो दिवस आहे। हिन सां हिकु सिंधियुनि जी ख़बर पए थी छो दाल पकवान जेको आहे सिंधियुनि जो युगनि युगनि खां हले पियो ऐं 11 अप्रैल जो पाण दाल पकवान जो दिवस मल्हाईंदा आहियूं ऐं करीब करीब पूरे सिंधी परिवारनि में पूरे देश में दाल पकवान जो आयोजन थींदो आहे। इन दाल पकवान ते मां सभिनी सिंधी भाउरनि खे शुभकामनाऊं ॾियां थो ऐं निवेदन करियां थो हर साल दाल पकवान जो दिवस 11 अप्रैल मल्हाईंदा ऐं ॿारनि खे भी शिक्षा ॾींदा जीअं उहे उनखे मल्हाइनि। त सिंधी समाज पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाए ऐं ॿारनि खे भी सिंधी ॻाल्हाइण सेखारे जीअं असांजी सिंधियत वधे ऐं सिंधियत जी अहमियत वधे ऐं सिंधी असां झूलेलाल जा आहियूं ऐं झूलेलाल खे ॾिसी करे ऐं वरी निवेदन कंदसि त सिंधी भाषा खे वधाइण लाइ पाण में घर में हर जगह सिंधी में ॻाल्हायूं। धन्यवाद। ऐं अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।